जी शागिर साथियों, अॼु 9 दर्जे जी सिंधीअ में पाण नज़्म जे हिसे में शामिल जेका शाइरी पढ़ंदासीं उहा हिकु मरसियो आहे। किताब जे सिफ़े नंबर 144 ते सैयद साबित अली शाह साहब जो हीउ मरसियो तव्हां यकीनन ॾिसी सघो था, पर अचो त पहिरीं सिफ़े नंबर 145 ते हलूं ऐं उते इहो सम्झण जी कोशिशि करियूं त मरसियो आहे छा। सिफ़े नंबर 145 ते लिखियो पियो आहे, यादि रखो त मरसियो अरबी ज़बान जे लफ़्ज़ रसा मां वरितल आहे, जंहिंजी लुग़वी माना आहे कंहिंजी वफ़ात ते रोई संदसि ख़ूबियूं बयानु करणु। हिन नज़्म में शहीद या कंहिं माइट दोस्त जी वफ़ात जो वाक़ियो पुरदर्द तरीक़े सां बयानु कयो वेंदो आहे। हाणे दोस्तो अचो त सबक़ पढ़ण खां पहिरीं पाण किताब जे सिफ़े नंबर 143 ते हलूं था, जिते सैयद साबित अली शाह बाबति हिकु मालूमाती पैराग्राफ ॾिनल आहे। तारफ़ी सैयद साबित अली शाह, विलादत 1740 ईस्वी, वफ़ात 1810 ईस्वी। सैयद साबित अली शाह 1740 ईस्वीअ में सेवण में ॼाओ। संदसि वॾा असुल मुल्तान शहर जा रहाकू हुआ। पाण मौलवी मदाह खां शहर जी इस्लाह वठंदो हो। तंहिंखां सवाइ तफ़सीर, हदीस ऐं फ़िक़ह जी तालीम पिणु वरिताईं। सिंधी मरसिया गोईअ में संदसि ॿियो को बि मट कोन्हे। इन खां सवाइ क़सीदा पिणु लिखिया अथसि। 27 जमात रसानी 1225 हिजरी मुताबिक़ 1810 ईस्वीअ ते सेवण में वफ़ात कयाईं। संदसि मदफ़न सेवण में आहे। तव्हांखे दोस्तो इहो ॿुधाईंदा हलूं त सैयद साबित अली शाह सिंधी ॿोलीअ में मरसिया गोईअ जो बानी आहे ऐं हुन हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ते तमामु शानदार क़िस्म जा मरसिया लिखिया आहिनि। हीअ ख़ूबसूरत मरसियो बि करबला जे मैदान जे कुझु मंज़रनि जी अक्कासी करे थो। तमामु घणा पुरदर्द मंज़र आहिनि। अचो त हिननि खे सम्झण जी कोशिशि करियूं था। करबला जे क़त्ल जी कर का ख़बर आहे आसमां, कीअं ॾिठई नेज़न चढ़िया शाहनि जा सर आहे आसमां। हिन ॿिनि सिटनि में सैयद साबित अली शाह आसमान खां मुखातिब आहे ऐं करबला जो वाक़ियो यादि ॾियारींदे आसमान खां पुछा थो करे त आसमान, तूं मूंखे करबला जे कीस जी ख़बर ॿुधाए त उहो कीअं थियो। मूंखे ॿुधाए त सैयदनि जा, अहल बैत जा, मासूमनि जा, मुजाहिदनि जा जेके सिर आहिनि उहे निज़न ते कीअं चढ़िया, उहे शहीद कीअं थिया, उहो मंज़र मूंखे ॿुधाए। हीअ ख़ुदा जा कुतुब तारा, अर्श कुर्सीअ जा जड़ाव, हीअ रसूलुल्लाह जा शम्सो कमर आहे आसमां। हिन ॿिनि सिटनि में शाइर जेके करबला जा शहीद आहिनि, ख़ासि तौर ते पाण सगोरनि जो रसूलुल्लाह जो जेको घराणो आहे, उन ई ॾे निगाह कंदे, तसवुराती निगाह कंदे फरमाए थो त हीअ जेके अज़ीम चेहरा आहिनि, इहे त ख़ुदा जा कुतुब तारा आहिनि, इहे ख़ुदा खे बेपनाह प्यारा आहिनि ऐं इहे त अर्श कुर्सीअ जा जड़ाव आहिनि। इहे जेके आहिनि से जेका ख़ुदा जी जेका अज़मत आहे उन जा अमीन आहिनि ऐं हीअ जेको पाण सगोरा जेको महबूब ख़ुदा आहे उन जा सिज ऐं चंड आहिनि, यानी उन जा बि बेपनाह प्यारा आहिनि, उन जा जेके आहिनि से अज़ीज़ आहिनि। ऐं मुर्तज़ा मौला जा ही सिर साह ऐं तह नूर आहिनि, फ़ातिमा ज़हरा जा ही जानो जिगर आहे आसमां। शाइर हिननि ॿिनि सिटनि में आसमान सां मुखातिब थींदे, करबला जे शहीदनि खे यादि कंदे, ख़ासि तौर ते अहल बैत जे घराणे खे यादि कंदे, दर्द जो इज़हार कंदे फरमाए थो त हीअ त उहे आहिनि जेके मौला अली, हज़रत अली करमुल्लाह वजह जे साह जा सॻा आहिनि ऐं उनजे अखियुनि जो नूर आहिनि। हिन में नूर माना रोशनी, आइन माना अखि, यानी हुनजी अखि जी निगाह जी रोशनी आहिनि। फ़ातिमा ज़हरा जा ही जानो जिगर, ऐं जेका बीबी फ़ातिमा तो ज़हरा आहे उन जे जिगर जा टुकड़ा आहिनि, उनखे बेपनाह अज़ीज़ आहिनि। हिन सिरनि खे नित नबी सलवात जा बख़्शिया सवाब, तिन जी भारत कयाई पा जिनो बशर आहे आसमां। आसमान सां मुखातिब थींदे मरसिया शाइर जेको आहे सो साबित अली शाह हिननि ॿिनि सिटनि में करबला जे शहीदनि जी अज़मत खे बयानु कंदे फरमाए थो त हीअ त उहे मुक़दस मथा आहिनि जिन ते पाण सगोरनि बि सलवात बख़्शिया आहिनि, सलवात जा उनखे सवाब बख़्शिया आहिनि, नेकियूं बख़्शियूं आहिनि ऐं उन्हनि जी जिननि ऐं माण्हुनि खे पारत कयईं, यानी बा जिनो बशर, उहो माना ई थींदो जिन बशर इंसान खे चवंदा आहिनि। ठीकु आहे। जॾ अली असगर ॾिठई थे तीर सां रत में ॿुॾल, छो न उनजे तीर जे तूं थिए सिपुर आहे आसमां। हाणे आसमान खे हिननि ॿिनि सिटनि में शाइर सैयद साबित अली शाह ॾोरापो ॾींदे चवे थो त जॾहिं तो उहो मंज़र ॾिठो पए त हज़रत जेको इमाम हुसैन जो 6 महीननि जो मासूम अली असगर खे बि तीर लॻो ऐं उहो रत में ॿुॾी वियो, त उनजे तीर लॻण खां अॻु में तूं उन तीर जे साम्हूं छो न आहीं, उन सां तूं मुहाॾो छो न अटकायो। ठीकु आहे। सिपुर माना मज़बूत थियणु, साम्हूं अचणु। जॾहिं ॾिठई अब्बास प्यासनि काण पाणीअ ते कुठो, तोखे रुअणो हुजे हो तो में ककर आहे आसमां। करबला जे शहीदनि जी प्यास खे यादि कंदे शाइर हिननि ॿिनि सिटनि में आसमान ते अफ़सोस कंदे अरमान कंदे चवे थो त जॾहिं ग़ाज़ी अब्बास खे तो ख़ैमनि में वेठल मासूमनि जे लाइ पाणी भरण जे लाइ हू आयो ऐं उते हुनखे शहीद कयो वियो, तो जॾहिं उहो मंज़र ॾिठो त पोइ तोखे त रोइणो हो, जे तोमें ककर हुजे हा तूं रोई हा, तूं अफ़सोस करी हा इहो मंज़र ॾिसी।
मुंहुं ॾिठई अकबर जो हो साॻियो मिसाल मुस्तफ़ा, कीअं ॾिठई नेज़े ते पंहिंजे रत में तर यास मां। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो वॾो फर्ज़ंद अली अकबर उहो पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शबीह जहिड़ी शबीह हुई। त रवायतुनि में अचे थो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे पंहिंजे पीउ सां बेपनाह मोहबत हुई हज़रत अली सां, उनजे करे पंहिंजे पुटनि जा नाला रखियईं अली अकबर यानी अली वॾो, ऐं ॿिए जो नालो रखियईं अली असगर यानी अली नंढो। ऐं जेको अली अकबर हो, जीअं त इमाम हुसैन खे पाण सॻोरा बेपनाह पसंदि हुआ, सो उन जी शबीह बिल्कुलु अहिड़ी ज़ाहिर थी जहिड़ी पाण सॻोरनि जी हुई। ऐं करबला जे मैदान में जॾहिं अली अकबर मैदान में लथो त हुन जो जेको गेटअप हो उहो पाण सॻोरनि वारो ई हो। हा, त हिननि ॿिनि सिटुनि में शाइर चवे थो त जॾहिं तो ॾिठो त हज़रत जेको अली अकबर हो उनजो चहिरो पाण सॻोरनि जहिड़ो ई हो, हुनजो मुंहुं पाण सॻोरनि जहिड़ो ई हो, ऐं पोइ तो कीअं ॾिठो हुनखे रत में ॿुॾल, उहो मंज़र केॾो न दर्दनाक हूंदो जो तो पाण सॻोरनि जी शबीह रखंदड़ अली अकबर इमाम हुसैन जो फर्ज़ंद तो रत में ॿुॾल ॾिठो हूंदो पंहिंजे ई रत में, त केॾो न इहो तकलीफ़ ते मंज़र हूंदो। आख़िरी शेर आहे, सर हुसैन इब्न अली हो सभ जे अॻ में नेज़ा सर, भर संदसि में भाइटिया ऐं सभु जॻ रहियास। हिननि सिटुनि में करबला जे केस खां पोइ जो आख़िरी मंज़र चिटे थो, ऐं शाइर चवे थो त इमाम हुसैन जो सर यानी हज़रत अली जो फर्ज़ंद इब्न अली यानी अली जो फर्ज़ंद हुसैन इब्न अली जो सिर जेको आहे सो बाक़ी सभिनी सिरनि खां नेज़ा सर हो, यानी नेज़े जे मथां हो, उन्हनि खां मथां हो, भर संदसि में भाइटिया ऐं सभु जॻह, ऐं आस पास जेके हुआ संदसि भाइटिया इमाम हसन जा बि पुट हुआ, भाइटिया बि हुअसि, भाणे जा बि हुआ, बीबी ज़ैनब जा फर्ज़ंद, ऐं ॿिया हुनजा रफ़ीक बि हुआ। इहे 72 जेके आहिनि से असहाब ऐं हुनजे मुख़्तसर लश्कर जा साथी बि हुनजे आस पास विखरिया पिया हुआ।